बाबा कोशिश कयो त कंहिं बि इंसान जो हक़ न खाओ। तव्हांजी तमामु सुठी सलाह आहे, बहितरीन सलाह आहे। हर कंहिंखे पंहिंजो हक़ अदा करे ॾियो। कंहिं इंसान जी अञा बि कोशिश करे मददूं कयो। कर्ज़ खाइण जो ऐं कंहिंजे हक़ खाइण जो त बिल्कुलु तव्हां सोचो ई न। असांखे पाण सुठे सलाहकार जी ज़रूरत हुई है। कंहिंजे माल में अखि न विझो, कंहिंजी मिल्कियत में अखि न विझो, कंहिंजी तरक़ियत में अखि न विझो, कंहिंजा हक़ न खाओ। कंहिं कर्ज़ीअ खे अगरि तव्हां कर्ज़ जो टाइम था ॾियो त उन टाइम ते उनजो कर्ज़ अदा कयो। ईअं न थिए उहो कर्ज़ी वरी तव्हांखे ॻोल्हींदो वते, उहो कर्ज़ी परेशान लॻो वते। जो सोचणो आहे त हुन इंसान तव्हांजी माल सां मदद कई, ऐं जेको इंसान तव्हांजी माल सां मदद करे ऐं तव्हांजे माल में ज़रूरतुनि जी पूरी करे, ऐं जे तव्हां उन खां कर्ज़ ते 5 रुपया वठो था त उहो कोशिशि करे उनखे टाइम ते पंहिंजा 5 रुपया मोटाए ॾियो। बाक़ी यार असांखे केरु ॻोठ में उजागर करण वारो ई न हो। तव्हां कंहिंखो पैसा वरिता ऐं पैसनि वठण खां पोइ वरी उहो माण्हू तव्हांखे ॻोल्हींदो वते। उनखे सुनवायूं न ॾियो। हुन इंसान जूं बि ज़रूरतूं थी सघनि थियूं। थी सघे थो उन जे इंसान खां तव्हां पैसा उधारा वरिता हुजनि, उन वीचारे खे पाण खां वॾी मजबूरी हुजे, पाण खे पैसा कंहिं जॻहि ते ॾियणा हुजे, हुनजे घर में का बीमारी हुजे, हुनजे घर में को ॿियो मसइलो थी सघे थो, ऐं उहो इंसान करे तव्हांजी महल, ऐं उन महल करण वारे खे तव्हां पंध न कराईंदा कयो। वाकई असांजा करतूत ख़राबु आहे। जिन ॻाल्हियुनि ते अमल कयो। इंसाननि खे तकलीफ़ न ॾियो। मार पवई मां ॻोठ में ॻोल्हे ॻोल्हे बेज़ार थी पिया, तूं वरी हिते वेठो आहीं। भाऊ ख़ैर त आहे, अधे ते छो नाराज़ थियो आहे? कहिड़ो कमु अथई? कहिड़ो वरी कहिड़ो कमु अथसि? 20,000 अथसि, मुंहिंजा महीनो थी वियो आहे, ॾिए ई कोन थो।